नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त वज़ीर आज़म इमरान ख़ान जो चवणु आहे त पाकिस्तान वर्ल्ड बैंक जी रैंकिंग में बहितरीन जी तारीख़ जोड़े वरिती आहे। अपोज़िशन पार्टियुनि तरफ़ां पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी हुकूमत खे तनक़ीद करण जो निशानो बणायो वेंदो आहे। हाणोके हुक्मरान पाकिस्तान खे मुआशी दॿान में फासाए छॾियो ऐं इहा ई सूरत हाल जारी रही त मुल्क तमामु जल्द रिवालो थी वेंदो। जॾहिं त वज़ीर आज़म जी मुआशी टीम जी दावा आहे त हुकूमत जे ॾुखियुनि फ़ैसिलनि सबबि पाकिस्तान दुरुस्त मुआशी तरफ़ वञी हले पियो ऐं IMF ऐं वर्ल्ड बैंक जे तरफ़ पाकिस्तान जी मैशियत जे हवाले सां क़दमनि खे साराहियो वियो आहे। हाणे वज़ीर आज़म इमरान ख़ान पिणु सोशल मीडिया ते पंहिंजे पैगाम में चयो त असां कारोबारी में सवलाई पैदा करे पंहिंजे मंशूर में कयल हिकु ॿियो वाइदो पूरो करे छॾियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।